सुल्तान वारन सा असा सा न रस्ता रोक उन्हनि जी कयो असांजी छो कई थव? हाँ असांजी दुश्मनी सुल्तान वारन सा उन ॾींहुं असां गुलूअ जे पोयां हुयासीं पोइ तव्हां रस्ता रोक छो कयो? उन ॾींहुं वरियाम ऐं मिसल तव्हांजो रस्तो रोकियो असां न। जेकॾहिं जहिड़ो करिणो अथव त वञी उन्हनि सां कयो। हर हिक सां फिटाइण सुठी ॻाल्हि न आहे। का हिक त वाट छॾियो न पंहिंजे अचण वञण जी। हिते ईअं न थिए जो तव्हांजा सभु रस्ता बंदि थी वञनि। उन्हनि खे बि ॾिसी रहंदा पर पहिरियां तव्हां सां त हिसाब सुठो तव्हां असांजो रस्तो बंदि बिल्कुलु कंहिंखे बि कमज़ोर न सम्झो। असां तव्हांखे कमज़ोर नथा सम्झूं। तव्हां त वॾा ताक़तवर आहियो। जंहिं वण मथां बाज़ वाहिरो करे न ऐं जंहिं रस्ते सां शींहं जो गुज़र थिए न उन रस्ते सां गिदड़ पासो करे तव्हांजी या पहिरीं आख़िरी ग़लती सम्झी मां माफ़ कयां थो। जेकॾहिं ॿीहर तव्हां असांजे साम्हूं आहियो त पोइ नुक़सान जा ज़िम्मेवार तव्हां पाण हूंदो। जेको थियो ॾिठो ईंदो दिलि पर जे इहा ॻाल्हि आहे त पोइ ॾेखारींदासीं तव्हांखे मोरीअ जो टोडो। सावण मूंसां गॾिजी हल त वरियाम जो रिश्तो हली पको करे जो। पोइ छोकिरी ते पोती बि थींदासीं न त वरियाम इनकार कोन कंदो। न अदा न अहिड़ी ग़लती न कजांइ। वरियाम राज़ी थींदो ई कोन। हुते तूं ॾिठो थी पंहिंजे अजायो। नज़ीरा सही थी चए खुदो। यार खुदू चई वरी कमु ख़राब न कर। तोखे भला अधु नाले वठण में मज़ो ईंदो आहे छा? ख़ुदा बख़्श खान साहब खणी न गॾाए। हाणे ख़ुदा बख़्श जो इहो ई काफ़ी आहे। मूंखे इहो सोचे ॿुधाए त वरियाम खे ज़िद तां कीअं लाहियो? छोकिरो तुंहिंजो ज़िद तां कोन लहंदो। छोकिरीअ जी ॿिए हंधि शादी थी वेंदी। दुआ कयो त राणी फेरनि सां वापसि मोटी अचे। जॾहिं राणी सुल्तान वारनि ॾांहुं वेंदी न त पाण ई सदोरीअ जो संग असांखे ॾींदा। ऐं जेसीं ताईं वरियाम जी शादी नथी थिए त राति ॾींहुं ईअं वरियाम रुलंदो रहंदो। नई राणी मोटंदी ऐं नई सदोरी जो संग वरियाम खे मिलंदो। जॾहिं तोखे सभु ख़बर आहे त पोइ वरियाम जी शादी ॿिए हंधि छो नथो कराई? राज़ी कर वरियाम खे त मां अॼु ई उन शादी करायां थो। अचे वरियाम त ॻाल्हायांसि थो राज़ी कयांसि थो। अदा तूं हरू भरू पाण खे ॾिठो न कर। हो ईअं राज़ी कोन थींदो। मूंखे कुझु कोन चवंदो। हुनखे हर हाल में राज़ी कंदुसि। सूबेदार साहब तव्हां सुल्तान वारनि खे पकड़ण आया आहियो या असांखे शिरक ॾियारण आया आहियो? कमदार इन्हनि निभागनि जी ख़बर ई नथी पए त किथे था रहनि। जिथे जिथे विया आहियूं उते मिलनि ई कोन था। अलाए त कहिड़ी कुंड में वञी लिकी वेठा आहिनि। सूबेदार साहब तव्हांखे ॾस मां ॾियां थो। तव्हां जेकॾहिं न उते वेंदव त इहो सुल्तान हुन जा ॿाहिरि तव्हां सां उते ज़रूरु मिलंदा। उते मिलंदा सुल्तान वारा? हिन वक़्तु सुल्तान वारा अक्सर शम्हूअ जी ताक़त ॾींहुं राति था गुज़ारनि। कमदार फोटा कूड़ त नथो वणी न। सच सच ॿुधा इहो शमू केरु आहे? इहो ई साईं जंहिंखे तव्हां गिरफ़्तार करे वरी छॾे ॾिनो। महिरबानी कमदार ॾस ॾियण जी। अचो मूंसां। तूं मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त आख़िर केतिरा ॾींहं तूं पंहिंजी भेण जे घरों मानी कराईंदीअ? तेसीं ताईं गूंज बेज़ार नथी थिए न तेसीं ताईं। जेकॾहिं गूंज सभु कुझु करे सघे थी त पोइ तूं छो न? तूं सम्झी छो नथो? हुते गैस आहे ऐं हिते न। सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहो बहानो आहे, ॿियो कुझु बि न। यादि रखे छॾ, ॿीहरो तो मानी न अचे। न अचो तो मानी। तोखे मानी सां कमु आहे या वरी झेड़ो करण जो इरादो अथई? झेड़ो त तूं थी चाहींदो आहे। सभु औरतूं घर जो कमु कनि थियूं, तूं छो न? तूं छो न? मूंखे इहा ॻाल्हि नथी सम्झ में अचे त आख़िर तूं मूंसां चप छोप थियो आहीं। जेकॾहिं तूं घर जो सॼो कमु कंदीअ तूं मथो त छो उड़ंदसि? बाक़ी तूं वेठी हूंदीअ खट ते त पोइ कमु केरु कंदो? जेकॾहिं तूं ईअं कंदीअ
तो पोइ ज़ाहिरा मां तोसां जहिड़ो कंदुसि छो जो तूं घर जो कमु न कंदी मां सभु सम्झां थी त तूं मूंसां चप छो आई गुराम? तूं इहो ई पई सम्झी न त मां तोसां मिल्कियत जे करे चप पियो आहियां? ॿियो न त छा? इहा तुंहिंजी ग़लति फहमी आहे। मूंखे तुंहिंजो रुपयो बि कोन खपे। बाक़ी जीअं घर खे हलाइबो आहे ईअं तूं घरेलू औरत थी ॾेखार। मां तोखे आख़िरी दफ़ो थो चवां न त वॾो पछताईंदी तूं यादि रख। सदोरी ओ सदोरी हिकिड़ो मिंट सदोरी। वरियाम इहो छा आहे? छो थो रड़ियूं कंदो अचे? पहिरियों ई मां घणो बदनाम थी चुकी आहियां, तुंहिंजूं वरी साॻियूं ई हरकतूं। सदोरी चवंदा आहिनि त फुरे खां पोइ भोग कहिड़ो, बदनाम तूं ई थियल आहियूं, पोइ हाणे टिजण कहिड़ो? वरियाम तूं इहा ॻाल्हि तॾहिं थो करें त तोखे चवण वारो कोई बि न आहे, पर मूंखे चवण वारा खोड़ आहिनि ऐं मुंहिंजे मथां मौत जी तलवार सदाईं लटकियल थी रहे। ऐं हिते जे करे तोसां गॾु मूंखे अदावन ॾिसी वरितो न त बंदूक हणण में बि देरि कोन कंदा। अॻ में कहिड़ियूं तोखे बंदूक हयूं अथऊं जो हाणे हणंदा? उहा मूंखे ख़बर आहे त मां अदा वारनि खां पंहिंजी ज़िंदगी कीअं बचाई आहे। उन्हनि खे मूं केॾियूं मिनथूं कयूं, वसीला कया, इलाज कया, तॾहिं वञी हीअ हयाती मूंखे बख़्शे ॾिनी अथऊं, न त मूंखे ईअं जीअरो छॾे ॾिना। इहो मूंखे अहसासु आहे सदोरी। जेकॾहिं इहो तोखे अहसासु हुजे हा न त ईअं मुंहिंजे पोयां रड़ियूं कंदो न अचे हा। छा कयां सदोरी, छा कयां? तोखां सवाइ मुंहिंजी सरे ई कान थी। हीअ दिलि नादान मञे ई कान थी त मां आख़िर कयां त कयां छा? ऐं जॾहिं तो मथां नज़र पए थी न त मुंहिंजी अकुल खे ताला लॻी था वञनि। बस शिकजी मां तो तरफ़ हलियो थो अचां। वरियाम कुझु सियाणो थी, बाक़ी हा मां कोशिशि कंदसि त जंहिं ॾींहुं अदा वारा घर में न हुया त मां तुंहिंजे घर ईंदसि ऐं पाण उते वेही खोड़ सारी कचहरी कंदासीं। रस्ते में बि ॻाल्हाइण मूंखे मुनासिब नथो लॻे। सच सदोरी तूं मुंहिंजे घर ईंदी? हा पूरी कोशिशि कंदसि। मूंखे तुंहिंजो इंतज़ार रहंदो। दिलबरा हीअ आहे न तव्हांजो हमरा? सूबेदार साहब सुल्तान वारनि मुंहिंजे भाउ सां वॾियूं नाजाइज़ियूं कयूं आहिनि ऐं तव्हां हिन महिल ताईं कुझु बि न कयो। दिलबरा असां मुक़ाबिलो करे तुंहिंजे भाउ खे छॾायो आहे ऐं तव्हां चओ था त सुल्तान वारा पाण ई छॾे विया। असां वॾी शिक्षिका कई ऐं तमामु घणी फायरिंग कई, तॾहिं सुल्तान वारा उतां भॼी निकिता आहिनि। दिलबरा असां ॿ साथी सुल्तान वारनि जा गिरफ़्तार कया आहिनि। सूबेदार साहब जिन ग़रीबनि खे तव्हां गिरफ़्तार कयो आहे न उहे सुल्तान जा माण्हू न आहिनि। कंहिंखे त चालान करणो आहे न, जेकॾहिं उन्हनि मां हथ कढियासीं त कंहिंखे चालान कंदासीं। सूबेदार साहब तव्हां जेके ॿ ॻोठाणा हथ कया न उहे बेगुनाह आहिनि, उन्हनि मिस्किननि में तव्हां हथ कटी छॾियो। जेको असुल उनखे ई गिरफ़्तार कयो न। वधीक कमु असांजो आहे, कंहिंखे चालान कयूं कंहिंखे न। तव्हांखे तव्हांजो हमराह मिलियो, हिनखे वठी वञो। बाक़ी असांजो कमु आहे सुल्तान ऐं हुनजे भाइरनि खे गिरफ़्तार करणु। वाह सूबेदार साहब वाह, तव्हां हुन ग़रीबनि खे चालान करे केस खे ख़तमु करणु था चाहियो, पोइ तव्हां सुल्तान खे गिरफ़्तार कीअं कंदव? उहो बि गिरफ़्तार थींदो, तमामु जल्द लाकअप में हूंदो। जेकॾहिं खाइण नथा ॾियो त पोइ आॾो छो रखियो अथव? इन खेतू जी नज़र लॻी वई आहे, या नज़र कढूं था? जेसि ताईं अधे कोड़ल जी खुरी न ॾमींदासीं न तेसि ताईं सुधरण असांजो मुहाल आहे। अरे रे पोइ देरि छा जी, हिन महिल खुरी ॾंदूस था। बता इहा ग़लती कई अथव, खल पुठीअ तां लाहे छॾी थो तव्हां। तूं असांजी खल लाहींदे राब खट जी वाॾण खोले ॿधी ॾंभियूं सुखड़ी। जुड़ा हिनखे एॾी तकलीफ़ छो ॾियूं? ही निंड कंदो न त बुंडी दुखाए रखंदासीं खुड़ी जे मथां।
दरवाह जी राह सलाह आदमी थई वेही कयूं सा इंतजार निंड करे तेसी ताईं मां दूही दुखाई दो वठा जुड़ा ये खण संदाने वारी माटी संदानो खाईंदो असां हुआ हा भई ॾिठो एॾो मस्त भरी के कर वठा रेस हुकुम कयो कीअं यादि कयो अथव? सुल्तान सावण मूं वटि आयो ऐं मूंखे अर्ज़ु कयो अथई त मां तव्हां सां ॻाल्हायां। छाजे बारे में? तव्हांजी भेण जे रिश्ते जे बारे में। नरेश, रिश्तो असां सावण वारनि खे कोन ॾींदासीं। बाबा चयो रहेस, पर कॾहिं कॾहिं अहिड़ो मसइलो अची वेंदो आहे जो पंहिंजे सॻे भाउ खे बि उन मसइले में न अचणु ॾिबो आहे। ठीकु आहे सुल्तान, जेकॾहिं मूंखे मुनासिबु नथो लॻे त अॻिते मां तव्हांजे कंहिं बि मसइले जे विच में कोन ईंदुसि, पर इन बारे में मां वरी बि तव्हांखे चवंदुसि त बाबा पंहिंजी भेण जी ज़िंदगी बर्बाद न कयो त बहितर आहे। बाबा हुनखे पंहिंजी ज़िंदगी जीअण ॾियो, हुन वीचारे छा वांगुरु बिगाड़ियो आहे। इंसाफ़ी कई आहे, मां बि हीअं ई न गुलूअ खे ॿधी हिते खणी ईंदुसि ऐं पोइ हुनखां मां पुछंदुसि ॿुधाए कीअं बेगुनाह जे मथां ज़ुल्म कबो आहे, ऐं इहो बि ॿुधाईंदोसि हुनजो अंजाम छा थो थिए। जेसीं ताईं मां हिन गुलूअ जो कमु किटनी नथो कयां न मूंखे सुकून न ईंदो। घबराई छो थो मुंहिंजा भाउ, तुंहिंजो पलांद उन्हनि खां गाए वॼाए कंदासीं। अदाब वधंदियूं वेंदियूं। हुननि शक जे बुनियाद ते दादन खे अगवा कयो, पर जेकॾहिं हाणे दादन अची वियो आहे त तव्हां झेड़े खे छो था वधायो? बाबा हुननि बेगुनाह मूं मथां ज़ुल्म कयो, हुननि को हिसाब त मां वठंदुसि न। मां त चवां थो त सभु कची हली न सुल्तान जी किचीअ में हथ विझूं, जेसीं ताईं जाबलू रिछ जे नक में भूलो न पवंदो न समत में न ईंदो। सोट ॻाल्हि दिलि वारी कई अथई, असुल सटको ई ने जाबलू रिछ खे ॾिजे त पोइ सभ खां पहिरियां सुल्तान खे सटको ॾियूं था। जॾहिं वॾे खे पादर लॻंदा न नंढा पाण ई कमु कंदा। इहो जाबलू रिछ वठ त ॾाढी ॾुखी थी। पर मूंखे इहो त ॿुधाए तोखे न मुंहिंजे घर में अचण जी इजाज़त कंहिं ॾिनी? मूं कुंज खे चयो त मुंहिंजे लाइ मानी मोकल, तॾहिं मिठल खणी आयो आहे मानी। तूं पंहिंजो इहो वात बंदि रख ऐं न पंहिंजी आशिक जी वकालत न कर, न कर पंहिंजे आशिक जी वकालत। राम एॾो शक चङो न अथई, पसाणे पस न कल। मां तोखे चङी तरह सुञाणा थो, तूं केतिरो साथ ऐं पाक आहीं। जेकॾहिं तोखे मुंहिंजो हिते अचणु चङो नथो लॻे त मां ॿीहर न ईंदुसि। ॿीहर न, जेकॾहिं हिते पेर बि रखियो अथई त बेइज़त करे तो कढंदो ठाहे जो तूं मूंखे बेइज़तो कंदे। हिकिड़ी तूं मां चवां थो हितो पेर ठाहे, जेसिताईं तुंहिंजी मथो कचो न कंदुसि न त तूं सुधरंदे कोन। होश न विञाए गोराम, मां वञा थो वञा। गाटो भञी छॾींदा गाटो। मामी मां वञा थी अम्मा जे घर, मिठल अचे तो हुनखे चइजांइ मता मां राति न अचां। छा 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 तूं राति कोन ईंदी आहे? छद चोरीअ जी पचर पे वञी मरे माणस जे घर त को राति को सुख जी निंड सुम्हूं। सुकून तो तुंहिंजे कुदरत वारे हराम कयो आहे, न्याणीअ जी मिल्कियत खाईंदे सुकून त हराम थींदई न। कुदरत वारो तोखे माफ़ कोन कंदो, हिसाब किताब तो तोखे ॾियणो पवंदई। टीकड़ो अथई तुंहिंजी माणे जे घर टीको असांजी जान छॾ। नथी वञा छा कंदव तव्हां? हाणे घणी सियाणी नथी सियाणी वॾनि सां वात न हण। वात मां थी हणा या तूं? छोरी छो असांजो ढींगो ढेरी करण जे पुठियां पई? मूंखे ते नज़र कोन था अचे, पक सां इहे होटल ते ई हूंदा। अदा तूं हलूं होटल ॾांहुं? होटल ते कोन हूंदा तो दा, मल्हार अक्सर दरगाह ते। हलूं था दरगाह ते, जेकॾहिं हुते आहे। जीअं ई दरगाह खां ॿाहिरि निकितो कयूं था कमु पूरो। हिन चक्कर मल्हार खे न गुलूअ खे सटको ॾियणो आहे।
ये मां जेको भी रुख चढ़े तंजी सफाई उन ते कंदासीं। चो अम्मा हाणे त गुराम मूं मथां शक करण लॻो आहे। उन ॾींहुं कूंज मानी मोकिली मिठल खणी आयो त मिठल खां घटि वधि ॻाल्हाए उनखे घर मां कढी छॾी। तो बि कूंज खे रोके छॾ त मिठल खे कंहिं बि कम सां तोॾे न मोकिले। अम्मा जेकर मिठल अचे थो त उन में छा थी पियो? जेका न ॻाल्हि गुराम खे सुठी नथी लॻे त उन खां पासो कंदी कर। जेकॾहिं न तूं चाहीं थी त तुंहिंजी ज़िंदगी सुखी गुज़रे त पंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि विहारे छॾ त रुगो दौलत सां सुखी ज़िंदगी नाहे गुज़रंदी। जेकॾहिं न तुंहिंजा ऐं गुराम जा ख़्यालात मिलंदा त पोइ तव्हांजी ज़िंदगी सुखी ऐं सुठी गुज़रंदी। अम्मा गुराम हिते हुयो न त सही हुयो। जॾहिं खां हुते वियो आहे न हर वक़्तु मूं मथां तंस पियो करे। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां बि इंसान आहियां, कावड़ त ईंदी न। तोखे त पंहिंजे गुस्से कावड़ खे पी तॾहिं तूं ऐं गुराम हिकु थी सघंदा ऐं प्यार मोहबत सां रही सघंदा। जेकॾहिं न ईअं ताईं ॿई हिक ॿिए ते चिड़ी पिया हलंदा तव्हांजो घर कोन हलंदो ऐं ईअं रोज़ पिया विढ़ंदा। दुनिया दर्दन जो दरिया सही भाइर तुंहिंजो को बि कदुरु कोन कंदा। थी वेंदी कुझु पंहिंजे लाइ सोच। इन्हीअ करे त चवां थी तोखे त तूं पंहिंजे भाइर जे आॾो कुझु एहतिजाज कर। तूं छा थी सम्झी त मां पंहिंजे भाइरनि जे आॾो ॻाल्हाइण शुरू कयो त छा हू मूंखे छॾे ॾींदा? मुंहिंजे घरां पियो अचे न यार मां त घिटीअ सां थो वञा तुंहिंजे घर छो वेंदुसि? मां चवां थो त कूड़ न सही सही ॿुधाए कॾहिं पियो अची? आहे लहर लहर में लका हीअ दुनिया